गवादर में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ बलूचिस्तान में अमन अमान की सूरत हाल बाबत अहम इजलास थियो आहे। इजलास में घर वज़ीर मोहसिन नकवी, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज बुगटी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बलूचिस्तान में अमन लाइ कानून लागू कंदड़ इदारनि जी कारकर्दगी खे बहितर करण की ज़रूरत है। सियासी ॻाल्हियुनि सां बलूचिस्तान में खुशहाली, तरक्की ऐं अमन कायम थी सके थो, इहो चवणु आहे सदर आसिफ अली ज़रदारी जो। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ गवादर में अमन अमान की सूरत हाल जो जायज़ो वठण जे लाइ अहम इजलास थियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत में थियल इजलास में घरू वज़ीर मोहसिन नकवी, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज बुगटी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बलूचिस्तान में अमन जे लाइ कानून लागू कंदड़ इदारनि की कारकर्दगी के वधाइणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सियासी ॻाल्हियुनि सां बलूचिस्तान में खुशहाली, तरक्की ऐं अमन कायम करे सघिजे थो। दहशतगर्दी के ख़ात्मे जे लाइ इज्तिमाही कोशिशुनि की बि ज़रूरत आहे, इहो चवणु हो वॾे वज़ीर जो। सदर के दौरे से बलूचिस्तान के अवाम के पंहिंजाइप जो एहसास मिलियो आहे, इहो चवणु आहे वॾे वज़ीर सरफराज बुगटी जो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ गवादर में अहम इजलास थियो आहे। बलूचिस्तान के अमन अमान की मजमूई सूरत हाल के हवाले से सदर आसिफ अली ज़रदारी के ब्रीफ किया वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त बलूचिस्तान में अमन सियासी ॻाल्हियुनि ज़रिए आणे सघिजे थो। बलूचिस्तान की खुशहाली पाकिस्तान की खुशहाली आहे।